हड़ई कजेड़ा, हड़ई कजेड़ा साई हड़ई कजेड़ा, जेड़ा साई हड़ई कजेड़ा, हड़ई कजेड़ा साई हड़ई कजेड़ा। अब्बा शहजादा, ओ अब्बा शहजादा, इमो को बोड़ो वाला छा फस कनन में पियल। शहजादा, ओ अब्बा शहजादा, Oh, Auntie Hakima, wife of Uncle Kudan. I understand. अरे बा यो घट वध न गाला असां त कनन में वालियूं या ज़ेवर पायूं तो छापा तो ये कनन में। ओ आंटी मतलब त मासी ही जेकी आहे न हेडफोन आहे हेडफोन हिन में गाना ॿुधबानी गाना कलाम मोर तो टेरा मोर तो सम्झी आयो। हाँ मूं वरी सम्झो त कनन जे सूर खां कपा विधी अथई। नो नो आंटी तोखे ख़बर न है त ही कपा न है। आई लाइक इंग्लिश इंग्लिश माना अंग्रेजी। अरे अब्बा कपड़ा तो फजीलत वारा पा इन्हें सोड़न कपड़ा में सा न तो मुझे। ओ आंटी ही फैशन है अंग्रेजन जो मां भी आहियां प्रिंस प्रिंस माना शहजादो। प्रिंस वरी किथे आ ओ त नजर न तो जे। ओ मासी यो प्रिंस नालो मूंसां टच आ मूंसां गड्डा ऐं यो सॼो नालो मूं हिकिड़े जो आहे प्रिंस शहजादो। अरे अब्बा इहा त बेहयाई आहे जो पतलून पायो वतींदो धिका खाईंदो। ओ मासी मां मानी खाईंदो आ मानी धिका न। तुझी सेहत मां तो कोन थो लगे तो तू को मानी खाईंदो हूंदे पर खैर। मासी ॻाल्हि त ॿुध भला मां तोखे माण्हू कोन थो लॻां छा? माण्हू आई तू? अरे अब्बा मूंखे ख़बर नथी पए कंहिंखां पुछणो पवंदो। मां हर भर तोखे छो चवां तू को कुत्तो बिलो थो लगी माण्हू नथो लगी। ओ मासी ओ आंटी तू मुझी इंसल्ट थी करी इंसल्ट न पुट मां तुंहिंजी बेइज्जती थी कयां तू भली छा बि समझी। मां भी इहो ई तो समझां इंसल्ट इंसल्ट माना बेइज्जती। ओ शिट मासी तो सां त बीहण बिल्कुलु अजायो आहे। आई एम गोइंग मां वञां थो। ओ प्रिंस ओ शहजादा भी तो तुंहिंजी इज्जत कयां। एगो पतलून पायो उठ जा कुत्ता भजंदो। अहकला छू मुझी गाल एक कन खोले बुधंदो हुज तू कमकार जो सोचिंदो हुजिया न। के कमकार त खोड़ हुजन पर पैसो ना हुजे। एहे पहिरा कमकार कंदो हुजी त पैसो ईंदो हुजे न। एहे बाकी सखड़न हवालन में त पैसो न ईंदो हुजे। के हवाल न करा तू 1000 दे मां तोखे 5000 खटे ॾेखारा। एहे इहो जुआ रकम तू ना छडींदो हुजी इए न। एहे इनई जुआ तो केतरो जलील क्यों हुजे तोय भी तू ना मरदो हुजी। के जलील मुखे चाचो में वो कंदो हुजे जुआ न कंदी हुजे। एहे इज्जत वारो हुजे त मुझे बापू जो नाल ना खणंदो हुज। के छो न खणा तुझे पी जो नालो कहा तुझो पी बम ठाईंदो हुजे। के लच्छू जुबान के लगाम दे। के औरते तू तो दे आई लगाम। एहे मुझी जुबान के ना तू पंहिंजी जुबान के लगाम दे। पंहिंजो बूथ ॾिठो हुजे गॾा जहिड़ो बूथ लॻंदो हुजे। के कृष्णी तमीज़ सां ॻाल्हाईंदी हुज मां तुझो थियण वारो मुड़सु हुजां। मुहां रबियो जे भलो जे मां तोसां शादी करां। एहे मां शादी के फिल्म वारे सां कंदी हुजा जेको मूंखे फिल्म में कम कराईंदो हुजे। के मगज न हण ये फिल्म जो दिमाग मां भूत कढी छॾींदी हुज। मगज तुझो खराब हुजे मां फिल्म जरूर भरा तू पियो जल
तू पियो सड़। हक मां सड़ंदो तॾहिं हुजां जॾहिं तूं फिल्म भरती हुजी न, असां तोखे इजाज़त बि त ॾींदा हुजूं न। तोखां इजाज़त केरु वठंदो हुजे? मां त बाबू खां इजाज़त घुरंदी हुजां। हक मां बि ॾिसां त चाचो में तोखे कीअं इजाज़त ॾींदो हुजे। ओहो, तू मुंहिंजे मथां ईअं दावा कंदो हुजे मां तुंहिंजी रनोटी हुजां, मां तोखे ॾिसंदी हुजां। लच्छू भॼण थी कर। बुंडे, तू मुझे पी जी गिला तो कंदो होते मान सां। कुछ अकुल सिखो, अकुल ख्याल कर कुछ। गिला गनान बिला मागो बिल्लो आया। बाकी छा मुंजो मतलब बात बिल्लो तो तू ना है, पर थोड़ो ख्याल कंदो कर न। बाबू वडो सडो आ। मां केड़ो पढ़ेंदी ज़ाल हाणे ख्याल कयां थो। हूअं बि चाचो इहो 60 साल वेझो थियो आहे तॾहिं न वेठियूं ख़बरूं करे। 60 साल जे वेझो मतलब त ख़बर कोन्हे। 60 साल जे पोड़नि खे गवर्नमेंट बि रिटायर कंदी आहे। घर जा पैसा ॾेई त जान छॾियो, त वञी पंहिंजे घर मरो, असां खां पैसा वठो, असांजी जान छॾियो। आई ॻाल्हि सम्झ में? बुंडेल बाबा को पोड़ो आ छा? न मासूम 12-15 सालनि जो। बाबा अञा भी ॿी शादी करे सघे थो। अञा भी बाबा जवान लॻो पियो आ। तू रुगो सड़े तो मुंहिंजे पीउ ते। भले पण वॾो अनिल कपूर आहे, मूंखे सार थींदो। बाक़ी रही ॻाल्हि शादी जी, माणे ई मरी जान चढ़ाई, अहिड़ी भगल टांकी खे केरु संग ॾींदो? माण्हू चढ़िया या हुनखे न्याणी प्यारी कोन्हनि, ईअं न। इहो त मां मिड़ई भोग करायमि, मिड़ई तोखे चेड़ायां पई। मां जो चढ़ंदुसि कहिड़ो मूंसां निकाह करियां। ओ अकुल जा अंधा, हाणे छॾी न ॻाल्हि खे। अकुल त तोखे कोन्हे, माण्हू अखियुनि खां अंधो थींदो आहे अकुल खां। हाणे घणो मथो न खा, दुकान ते वञण जी तयारी कर। सफ़ा का बेवकूफ़ी, माण्हू मथो न फ्रूट खाईंदो, फ्रूट। मरी वियसि। ओ मोहतरमा, इहो कूड़ तूं त जेरी वेठी। हाणे को मां हितां वञा त मुंहिंजी जान छुटंदी तो मां। न वे कर मुक़ाबलो, असां से हणा माण्हू